अस्सलाम वालेकुम अमां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं चूहड़ जमाली मां। चूहड़ जमाली में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो, पुलिस एहलकार शहीद, हिकु ॾोहारी बि मारिजी वियो। चूहड़ जमाली भरिसां कचे वारे इलाइक़े में डेरो फार्म ते फरार कैदियुनि रमज़ान गजड़ोमला, गुलाम हुसैन उर्फ बाबू शाह ऐं संदसि साथियुनि जी मौजूदगी जे इतला ते पुलिस ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार शाहनवाज़ बरहमानी शहीद थी वियो, जॾहिं त CIA पुलिस ऐं ॾोहारियुनि में आम्हूं साम्हूं फायरिंग दौरान ॾोहारियुनि जी फायरिंग में हिकु ॾोहारी नज़ीर पखड़ियो मारिजी वियो। पुलिस मुताबिक़ जवाबदार रमज़ान गजड़ोमला ऐं गुलाम हुसैन उर्फ बाबू शाह क़त्ल, चोरियुनि ऐं फोरनि ऐं ॿियनि वारदातनि में गुरबल हुआ। वधीक ऑपरेशन तेज़ करण लाइ सिजावल ठठो बदीन खां पिणु पुलिस जी वॾी नफ़री तलब कई वई आहे। इलाइक़े खे कड़ो पिणु चाढ़ियो वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं मातली मां। फंक्शनल मुस्लिम लीग ज़िले बदीन जे सदर रईस खावर खान निज़ामानी ऐं जनरल सेक्रेटरी पप्पू शरीफ राजपूत चयो आहे त मौजूदा हालतुनि में कोरोना वायरस सबबि ग़रीब ऐं लाचार माण्हू बुख ऐं बदहलीअ जो शिकार आहिनि। मथां वरी सिंध हुकूमत पंहिंजे माण्हुनि खे कमेटियुनि में रखी पंहिंजा नवाज़ी वारी पुराणे तरीक़े ते अमल कंदे राशन जे विरासत वारी लिस्टुनि में फ़क़ति पंहिंजे वोटरनि जा नाला शामिल कराए रही आहे। हिननि वधीक चयो त ज़िले जी इंतज़ामिया बि दुर बणियल आहे। जेके कमेटियूं ठाहे रही आहे उन्हनि कमेटियुनि में शामिल माण्हुनि जो तालुक़ बि पीपल्स पार्टीअ सां आहे, जेके राशन जी विरासत ते मकानी चूंडनि जी तयारी तौर पंहिंजे नवाज़ीअ में मसरूफ़ आहिनि। अहिड़े अमल खे फंक्शनल लीग हरगिज़ क़बूल न कंदी ऐं सूबाई क़यादत सां राब्तो करे खेनि बदीन जी सूरतहाल बाबति आगाही ॾेई कानूनी रस्तो अख़्तियार कयो वेंदो। ख़बर शामिल कंदासीं ॾेरकी मां। लॉकडाउन सबबि बुखू काटींदड़ मिसकीननि जे घरनि में पंहिंजी मदद पाइण तहत राशन पहुचाईंदड़ फंक्शनल लीग तालकी ॾेरकी जे सदर जमील शाह जे नौजवान पुटु मोहसिन शाह ते शहर बिरादरी जे मछर माण्हुनि हमलो करे ज़ख़्मी करे छॾियो। उन सिलसिले में जमील शाह ॿुधायो त हिकु हफ़्ते खां मां पंहिंजे ख़र्च ते कॉलोनीअ जे बेपोच माण्हुनि में राशन तक़सीम कयो आहे, पर अॼु शहर बिरादरी जे पांदी शहर, मुहर्रम शहर, टिल्लू शहर ऐं ॿियनि मुंहिंजे पुट खे बेगुनाह तशद्दुद करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मोहसिन शाह ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। होॾां राब्ते करण ते ॾेरकी थाणे जे वॾे मुंशी ॿुधायो त पुलिस वाक़िए जी रिपोर्ट दर्ज करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां। दस्तगीर वेलफेयर हालाणीअ जे तावन सां अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरे साहिब जे ख़ुसूसी हिदायत ऐं जमियतुल इस्लाम ज़िले नौशरो फिरोज जी सरपरस्ती खानकाह हालाणी शरीफ सजादा नशीन पीर तरीक़त वली कामिल मौलाना डॉक्टर सैयद निसार अहमद शाह नक्शबंदी जे शफ़क़त सां जमियतुल इस्लाम तालका मेहराबपुर जो जनरल सेक्रेटरी मुफ्ती हाफ़िज़ सैयद हमादुल्ला शाह एडवोकेट जे राति ॾींहुं महिनत सां 1000 खां वधीक मुस्तहिक़ माण्हुनि खे पहिरें मरेले में दर राशन पहुचायो वियो। ॿिए मरेले में 1000 राशन तैयार किया गया आहिनि। अॼु खां वरी मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में दर पहुचायो पियो वञे। राब्ते करण ते एडवोकेट मुफ्ती सैयद हमाद शाह नक्शबंदी ॿुधायो त जेसीं ताईं ही मूज़ी मर्ज़ जी वबा हलंदी तेसीं ताईं जमियतुल इस्लाम ख़ामोश न वेंदी। पंहिंजे क़ाइद राशिद ख़ालिद महमूद सूमरे जे हुकुम ते वालिद मोहतरम डॉक्टर सैयद निसार अहमद शाह जे काविशनि सां ही सिलसिलो जारी आहे। हिन में मज़हब या ज़ात क़ौम परस्ती न आले इंसान जी ख़िदमत जारी आहे। आख़िरी साह ताईं मुस्तहिक़ हक़दारनि जी ख़िदमत कबी। उन मौक़े ते सहाफ़ी शाहिद चाढ़ियो बि एडवोकेट मुफ्ती सैयद हमादुल्ला शाह जे तरफ़ां बि पंहिंजे ॻोठ जे ग़रीबनि ऐं मिसकीननि में राशन तक़सीम कयो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।